सदर आसफ अली ज़रदारी पारां पाक चीन दोस्ती वधीक मज़बूत करण ते ज़ोर ॾींदे चयो त चीन ॿियनि जे मामलनि में मुदाख़लत नथो करे, उन जी तरक़ीअ सां दुनिया खे ख़तरो नाहे। सदर आसफ अली ज़रदारी चीन जे दौरे जे मौक़े ते चीन जी सरकारी मीडिया खे ॾिनल इंटरव्यू में चयो त चीन जी तरक़ी दुनिया लाइ हाकारी आहे। पुराणो दोस्त हुजण सबबि ॼाणूं था त चीन ॿियनि मुल्कनि जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत नाहे कंदो। China has never been an occupier. I'm your neighbor and I've been your neighbor since centuries. So why should one neighbor, which knows that the Chinese are not the kind who want to interfere in other countries, be scared? And I would never be scared of China. I'd be scared of another country, all right, but not China. सदर आसफ अली ज़रदारी चयो त कुझु ॾहाकनि दौरान चीन जी तेज़ रफ़्तार तरक़ीअ मुतासिर कयो आहे। चीन जे रहवासियुनि जो बहितरीन कमु क़ौम जी इज्तिमाही फ़ाइदे जो सबबु बणिजे थो। चीनी परॾेही पॉलिसी ख़िते में इस्तेहकाम जो ज़रियो आहे। Look of it, buildings, this, that, people, everything is different. It's the fact that you're such hard-working people. Everybody is working in their own field, and it ends up in a collective advantage to the nation. सदर आसफ अली ज़रदारी पाक चीन दोस्ती वधीक मज़बूत करण ते ज़ोर ॾींदे चयो त पाकिस्तान चीन सां ख़लाई शोबे में पंहिंजी सलाहियत वधाए रहियो आहे। सदर आसफ अली ज़रदारी जो चवणो त शंघाई सहकारी तंज़ीम ख़िते जी तरक़ीअ लाइ किरदारु अदा कंदी। सदर आसफ अली ज़रदारी जो वधीक चवणो त असांजो सॼो ध्यानु मुल्की इस्तेहकाम ते आहे। पाकिस्तान ऐं चीन पाड़ेसरी मुल्क आहिनि ऐं हर ॾुखिये वक़्त में दोस्त रहंदा। चीनी अवाम सां मोहबत आहे, चीन सां गॾु बीठा आहियूं। Chinese have never been unhuman. They've never gone to any other country and massacred people. Trust is something that I have in them, something whoever is friendly to them. We are the most major, oldest civilization in this region. That brings us together. I admire his political philosophy and I admire his governance. So he understands the whole mindset. It's all thought for. Look at where you are today and where you were when he came in. It's a vast difference. सदर आसफ अली ज़रदारी चयो त चीन सदर शी जिनपिंग जी क़यादत में तरक़ीअ जूं मंज़िलूं तय कयूं। चीन ॿियनि जे मामलनि में मुदाख़लत नथो करे, उन जी तरक़ीअ सां दुनिया खे ख़तरो नाहे। पुराणो दोस्त हुजण सबबि ॼाणूं था त चीन ॿियनि मुल्कनि जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत नाहे कंदो। हुन चयो त चीनी परॾेही पॉलिसी ख़िते में इस्तेहकाम जो ज़रियो आहे। चीन जी तरक़ी दुनिया लाइ हाकारी आहे, कंहिंखे डिॼणु न घुरिजे। सदर आसफ अली ज़रदारी चयो त चीन ज़रई शोबे में पाकिस्तान जी मदद करे सघे थो। ज़रई शोबे जी फी एकड़ पैदावारी सलाहियत चीन जी भेट में घटि आहे। सदर आसफ अली ज़रदारी जो वधीक चवणो त पाकिस्तान में चीन लाइ ख़ुसूसी इंडस्ट्रियल पार्क्स ते कमु करियूं पिया। मुल्की तरक़ीअ लाइ चीन जी टेक्नोलॉजी मां फ़ाइदो हासिलु करण जा ख़्वाहिशमंद आहियूं।